पानी के सॼो शहर वञा थो जंहिं दुकान ते पाणी त पिया पाणी त पिया पाणी त पिया भाउ ॾिठो वादा भाउ पाणी पाणी पिया अरे पुराणे कम जो वादा उस्ताद वठो घणो था वाला भाउ 100 रुपया था हां 100 रुपया वठे थो न भाउ न कीअं ॾींदो आहे 30,000 थियो मां तो ख़राब थियो थी हिते भाउ 30 ॼणा आया त नवराजन में तो ॾाढी ठाराए त न मुंहिंजा भाउ 5000 दुकान जो किरायो भरींदो आहे 300 रुपया केबल जा भरींदो आहे 2000 का जनरेटर वारे जा भरींदो आहे हा मां पिंदुम त कोन एतो ई कमाईंदुम न बाईजी में 30,000 वठे वरी पूरी सॼो बाईजी में भाउ वठंदा हूंदा पोइ हे ख़बर थी हे ख़बर थी घणे जो हे 300 रुपए जी स्पेशल हो होम आईंदा मैं कोम के ला है मां के यो भारी साबुण जो भारी साबुण बाजार धोबी जो दुकान पर न भाउ भाउ मां एड़ो थोर त 20 छजाए तो 80 रुपया वरतो मैं भाउ 20 छजाए तो 80 वरतो मैं तू भाउ मां न यार ये छो यार ये न करे मां जो कदे 30 मां हुनने के दींदो मदी है ॾह जो लॻल आ भाउ न यार ये भाउ न अरे यार उतारो तो सही किरण के कोल मिटा कुछ हो जा ओ किरण के कोल मिटा कुछ हो जा सीने के सोल मिटा कुछ हो जा साहु सनम तुझे मता हो सदके मां घोरे गोया ओ किरण के कोल मिटा कुछ हो जा अस्सलाम वालेकुम वालेकुम अस्सलाम माशाअल्लाह खुशा अब वतु नालो भाउ नालो अली रज़ा छोकरा जोड़ो पे दियो हां करियो जो तुम दियो तो दे हां यार ये बाबा अब हने सिलाई घणी दीवा सिलाई 1200 बाबा है ताए रड़ दो करे अब जो तेल जी खबर काने जा त घणो मांगो दीवा अब मांग बदी वासा की दर्जन पाले बदी के आई तो मौका बारे से घट केर भी नोड़ तो बाबा ना सही जोरो खने मतो न मा कम कर नहीं तो मौका न भाव ना 1200 करे तो मैं हे बको तो मा हलाए दो ओ हे कारे भाव तू जो वगो पटाठे से जो आ मोजी सिलाई 1200 400 दई को मोटे तो न तो बदी जाई घुमाए हैं
बाबा तो कि टाइम घणा दफ़ा त मुंहिंजो इलाज करा इहा हालत थी वेंदी आहे। Writer Fazul Samidu 0300-313-4972। प्लीज़ हमारे चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को दबाएं। प्लीज़ हमारे YouTube चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन के बटन को दबा दें।